लतीफ़ साईं चयो त अदाड़िया खूंद मारम मासूमनि खे, अदाड़िया खूंद मारम मासूमनि खे, दर्द तुंहिंजी दिलि ते जे बिरह वसाए बूंद, हीअं न मारे हूंद आकिल अबोझनि खे। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे हिन दौर में सभिनी खां वधीक मुतासिर थींदड़ अॼोको ॿारु आहे। हथरादू ॾाहप जो ही दौरु हूअं त ज़िंदगी जे हर शोबे सां सलाड़ियल शख़्स खे मुतासिर करे रहियो आहे, कंहिंखे हाकारी अंदाज़ में, कंहिंखे नाकारी अंदाज़ में, पर को बि अहिड़ो कोन्हे को जेको हिन खां मुतासिर न थिए। ॿारु सभिनी खां वधीक मुतासिर थी रहियो आहे। इन अहम मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ अॼु असां वटि ॿ दानिश्वर मौजूदु आहिनि ऐं थोरो मुख़्तसिर तारफ़ तव्हां सां कराईंदो हलां, हालांकि इहे ॿई ॾाहा कंहिं तारफ़ जा मोहताज कोन्हनि के। मूंसां बिल्कुलु गॾु आहे प्रोफेसर नूर अहमद जंजी साहिबु। केतिरनि ई ॾहाकनि जो साईं वटि पढ़ाइण जो तजुर्बो आहे, इंतिज़ामी मामलनि खे हलाइण जो तजुर्बो आहे। हू हर साल 3 किताब लिखे थो। हिन वक़्तु ताईं 60 जे लॻभॻि हुननि जा किताब अची चुका आहिनि ऐं इहो सिलसिलो अञा हलंदड़ आहे। सिंधी अदब जी आबियारी करणु कोई खांइसि सिखे। प्रोफेसर नूर अहमद जंजी साहिब खे आउं भलीकार चवां थो। गॾोगॾु साणनि मुंहिंजो दोस्त सिंधी शाइरी में इंसान दोस्ती ते PhD कंदड़ कॉलेज जो उस्ताद डॉक्टर कदीर कांधड़ो असां सां गॾु आहे। सिंधी जो उस्ताद आहे, सुठो पढ़े थो, सुठो ॻाल्हाए थो, सुठो लिखे थो। ऐं खेसि सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जे हिन स्टूडियो में भलीकार चवां थो। पाण गुफ़्तगू जी शुरूआति प्रोफेसर नूर अहमद जंजी साहिब खां कंदासीं। ख़ासि तौर ते ॿोली ऐं ॿोली जो वाहिपो ऐं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो ही दौरु, हथरादू ॾाहप जो ही दौरु या मशीनी मत जो ही दौरु ज़िंदगी जे हर शोबे खे मुतासिर करे पियो। ॿारु घणो मुतासिर थी रहियो आहे त ॿार खे हाकारी तौर ते हिन मशीनी दौर सां, मशीनुनि सां कीअं सलाड़े सघिजे थो त जीअं अॼोको ॿारु जंहिंखे सुभाणे हिन ॿोली जूं वाॻूं संभालणियूं आहिनि, हिन समाज खे सुधारणो बि आहे, संभालणो बि आहे, त उहो कहिड़े तरीक़े सां उनखे हाकारी अंदाज़ में ॾिसी सघे थो, खणी सघे थो, सिखी सघे थो। साईं नूर अहमद जंजी साहिब खां इहा ॻाल्हि पुछां। महिरबानी डॉक्टर शेर, इंतिहाई अहम सुवालु आहे, अहम मौज़ू आहे। पढ़ाॾो सोई सॾु वर वाईअ जो जे लहे, हुआ अॻे ई गॾु ॿुधण में ॿ थिया। ॿारु सदियुनि खां जॾहिं खां इंसानी नसुल शुरू थियो आहे त इंसानु ॿार मज़ा थी वॾो थिए थो ऐं उहे ॿार अॻिते हली समाज खे जोड़ीनि था, अॾीनि था, समाज जा अॾींदड़ थियनि था ऐं समाज जो उहो रोंबो आहिनि जंहिं रोंबे मां सॼो समाज जो फ़सुलु थिए थो। त यकीनन ॿार जी तमामु घणी अहमियत आहे ऐं उहो ॿारु, चाहे उहो ॿारु इंसान जे अज़ली दौर जो, फितरत जे दौर जो ॿारु हुजे जंहिं फितरत खे ॾिसी पढ़ियो सिखियो हुजे, या उहो ॿारु पोइ ज़राअत जे दौर जो ॿारु हुजे, या उनखां पोइ उहो ॿारु सनअत जे दौर जो ॿारु हुजे, या हिन दौर जो ॿारु जेको मशीनी दौर जो जंहिंखे तव्हां ॿारु चओ था, या टेक्नोलॉजी या सुपर टेक्नोलॉजी जे दौर जो ॿारु बि अञा चइजे त वधा न थींदो। त बुनियादी तौर ते ॿारु साॻियो आहे, सिर्फ़ु उन जा औज़ार तब्दील थिया आहिनि। उन औज़ारनि तब्दील थियण सां ॿार जो ज़हन, ॿार जी जेका वाधवीज आहे उहा बि तब्दील थी आहे ऐं हीअ काइनात उन जो जेको पहिरियों वॾो कमु या वॾो लकाउ आहे उहो आवाज़ आहे। मूं उनजे करे भिटाई जो बैत पढ़ियो त पढ़ाॾो सोई सॾु वर वाईअ जो जे लहे, हुआ अॻे ई गॾु ॿुधण में ॿ थिया। त आवाज़ अहिड़ी शइ आहे जेको मुतासिर करे थो इंसान खे उन वक़्तु जॾहिं अञा माण्हू जूं ॿियूं फैकल्टीज़ जेके आहिनि, सलाहियतूं आहिनि, उहे कमु नथियूं कनि। ॿारु जीअं दुनिया में वारिद थिए थो त हुन जा कन ॿुधणु शुरू कनि था, ॾिसण बि बाद में, कॾहिं 3 ॾींहंनि में, कॾहिं 24 कलाकनि में, कॾहिं 72 कलाक, कॾहिं उनखां मथे में अखियूं खोले थो ऐं आवाज़ हू पहिरीं ॿुधे थो। तंहिंखां पोइ मुसलसल हले थो
त असांजी जेका तालीम आहे ऐं उन ॻाल्हि खे थोरो वधीक वज़ाहत सां पेश करण लाइ इहो अर्ज़ु कंदुसि सभिनी ॾिसंदड़नि खे त असांजी तालीम आहे, हिकिड़ी तालीम आहे, ॿियो सिखण जो अमल आहे। सिखण जो अमल कुदरती आहे, लर्निंग जेका आहे लर्निंग इज़ नेचुरल वाइल एजुकेशन इज़ मैन मेड। ज़बरदस्त। त माण्हू में कुदरत लर्निंग फैकल्टीज़ रखियूं आहिनि, हू जितां बि वञे, जितां बि लंघे, जितां बि हले, उतां खां हुन जा सभई हवास कमु कंदा रहंदा। ॿिया हवास कमु करण में अञा बि मदाई ॾेखारींदा, पर कनु हुनजो ॿुधाईंदो रहंदो, ॿुधाईंदो रहंदो, वणे न वणे माण्हू जो हिकिड़ो कनु रस ठही वेंदो आहे। त हिन दौर जो ॿारु उन सां इहो आहे त ॿारु स्कूल वञण जी बि असां वटि उमिरि जे 5 साल खे छॾे असीं पोइते जेके हिन वक़्त जा ख़ानगी स्कूल उन्हनि में आयो आहे त प्राइमरी खां हेठि नर्सरी KG उन्हनि में ॿार छॾियूं था, ॿारु वञी उहो किताबु खणे थो या स्कूल जो मुंहुं ॾिसे पढ़े थो, त उन खां अॻु हू जंहिं शइ खे ॾिसे थो उहा डिजिटल टेक्नोलॉजी आहे। रांदि करण लाइ हुनखे माउ पीउ मोबाइल फ़ोन ॾियनि था, ऐं हिन वक़्तु स्मार्ट फ़ोन हलनि था, उन में टेक्नोलॉजी सुधरियल आहे, उन ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा उहो आवाज़ ॿुधे थो, या उनखे रांदियूं जिन खे गेम्स वग़ैरह चइजे थो उहे उन जा औज़ार ॾियनि था, उहे हू आवाज़ ॿुधे थो, माउ ॻाल्हाए थी आवाज़ ॿुधे थो, TV हले थी आवाज़ ॿुधे थो। त हिन दौर जो ॿारु पंहिंजे तबई उमिरि में उन खां 10 साल वॾे तौरु वारिद थिए थो। जेको हिन खां 100 वरे अॻु जो ॿारु हूंदो या 50 वरे अॻु जो ॿारु हूंदो, उन ॿार जी जेका ॼाण जी सतह हूंदी उहा हेठि हुई, हिन वक़्त जे ॿार जी ॼाण जी सतह मथे आहे। स्कूल में पहुचण खां अॻु में हू एंड्रॉइड फ़ोन या स्मार्ट फ़ोन उहे शयूं रांदियूं वग़ैरह ॾिसी थो वठे। ग़रीबनि जा ॿार बि मुख़्तलिफ़ क़िस्म जा आवाज़ वग़ैरह ॿुधनि था। हाणे ज़ाहिर आहे त शुरूआति उतां ई थींदी जितां खां तव्हांखे शुरूआति कराई वेंदी। त हिन दौर जो ॿारु जेके आवाज़ ॿुधे थो उहे आवाज़ हुन जे उन ॿोलीअ जे सिरिश्ते में हलिया वञनि था, ऐं उन हिसाब सां हू मोट ॾिए थो। त ॿार खे उन स्मार्ट फ़ोननि में, ॿियनि रांदीकनि में ॿोली पढ़ाइण ते, ॿोली सेखारण ते घटि ज़ोर आहे। ॿोली जी माण्हुनि अहमियत इन सम्झी आहे त दुनिया जा सभु इल्म वरी बि हलंदा ॿोली में। ॿोली उहो वाहण आहे जंहिंमां सभु इंसानी समूरी हासिलात, ॿिया इल्म सभु वहंदा हलनि था, वहंदा वञनि था। त उन में आवाज़ अहमियत वारो आहे, ऐं जेके बि शयूं आवाज़ कनि थियूं उन्हनि आवाज़ वारनि सभिनी शयुनि खे ॿार सां दोस्ताणो रखियो वञणु घुरिजे, उहो चाइल्ड फ्रेंडली हुजे, ऐं उन जी उन मां जेका सिख्या थिए, छाकाणि त हुन वटि एजुकेशन ते वञण खां अॻु में लर्निंग उन जी थिए थी। लर्निंग जेका आहे सा ज़िंदगी नुमा आहे, लाइफ वाइज़ आहे। एजुकेशन जेका आहे उहा स्कूल वाइज़ आहे, कॉलेज वाइज़ आहे, यूनिवर्सिटी वाइज़ आहे, या ॿिए कंहिं तव्हां इदारे मञो था। त ॿारु हिन दौर जो ॿारु पंहिंजे माउ जे हंज खां, हूअं बि ॿारु माउ जे हंज खां सिखणु शुरू करे थो, पर हिन वक़्तु उन माउ सां गॾोगॾु हुन वटि जेके टूल्स आहिनि घर में उहो ॾिसे थो, चाहे उहो स्मार्ट फ़ोन हुजे, चाहे उहे गेम्स हुजनि, या TV हुजे, या अञा ॿियूं के शयूं हुजनि। त उहे जेतिरा आवाज़ हुन जे कननि में अचनि था उहे हुन जे ॿोलीअ जे आवाज़ी सिरिश्ते खे मुतासिर कनि था। पोइ नतीजे में मादरी ॿोलियूं उन्हनि जो जीअं अॻे सिरिश्तो हिकिड़ो ठहियलु आहे उहो बि मुतासिर थिए थो। हू पंहिंजी मादरी ज़ुबान खे कची ॻाल्हाइणु शुरू करे थो, सही सम्झे नथो, वरी जिन इदारनि में वञे थो त हाणे वरी तालीम अॻिते हली 2 तबिक़नि में विरहाई वई आहे। हिकिड़ी हाकिमनि जी तालीम आहे, ॿी महकूमनि जी तालीम आहे। त उते वरी इहो फ़र्क़ु रखियो वियो आहे। पोइ उते वरी मादरी ज़ुबान ते घटि ध्यानु आहे, ऐं उन ज़ुबान ते वधीक ध्यानु ॾिनो वञे थो जंहिं ज़ुबान में को माण्हुनि जे रोज़गार जो सुठो बंदोबस्तु आहे, या जंहिंखे उर्फ़ आम में अॼुकल्ह मार्केट जी ॿोली चइजे थो। मार्केट जी ॿोली उहा आहे जंहिंजी वधीक खपत हुजे, पर जे ईअं खपत पोयां माण्हू हलणु पियो त माण्हू खपी वेंदो। मार्केट जी ॿोली मां मुराद इहा आहे त माण्हू मार्केट में प्रोड्यूस छा थो करे, पंहिंजूं शयूं ठाहे आणींदो त मार्केट में ॿोली ठीकु थींदी। त ॿारु वीचारो पंहिंजे उन आवाज़नि जी जेका हुन ते भरमार थिए थी उहा बिल्कुलु हिकिड़ी नई दुनिया जी थिए थी। त उन दुनिया अंदरि उन ॿार लाइ छा आहे इहो अॼु ताईं नज़रअंदाज़ थियल आहे। न का हुकूमती इदारो धुर ॾिसे थी उनखे, न माइट ॾिसनि था, न ॿिया के ॾिसनि था। त जेको ॿार खे असीं मोबाइल ॾियूं था या उन में का शइ उनखे रांदि खेॾे ॾियूं था या कार्टून ॾियूं था, त उन कार्टूननि में हिन वक़्तु दुनिया में इन ते एॾा सुठा औज़ार अची चुका आहिनि जो डबिंग हुअणु खपे उनजे मादरी ज़ुबाननि में।
भले कहिड़ी बि ज़ुबान जो कार्टून हुजे ॾिसे त सभिनी दुनिया जी सभिनी फिल्मुनि जी डबिंग 120 ॿोलियुनि में डबिंग हाणे सवली थी वञे थी। त ॿार जो जेको ध्यानु आहे उहो उन में इन नमूने वञे, पर उन ध्यान में माउ पीउ जेके आहिनि उनजो ॿार जो अबाणू आहे उहो अबाणू ॿार खे फोकस करे, अबाणू ॿार खे फोकस करण जे बजाए पंहिंजे टाइम खे फोकस करे थो। हुन वटि ॿार पहिरीं तरजीह न, पहिरीं तरजीह पंहिंजो टाइम आहे। त टाइम असां वटि घटि आहे, उनजे करे हाणे ॿार आया खे ॾिनूं, पोइ वरी ॿार पढ़ण जहिड़ो थियो त ट्यूशन वारे खे ॾिनूं। ईअं थी उहो ॿारु वीचारो नज़रअंदाज़ थी, जॾहिं मथे सलो थो कढे ऐं हिकिड़ो ॿूटे थियण ॾांहुं वधे थो त उन ॿूटे जे पाड़ में अलाए ॿिया केतिरा असर अची वञनि था। त उनजो अॻिते हली नुक़सानु थिए थो, उनजो ॿोलियुनि ते तमामु घणो असरु थिए थो। सॼी ओवरऑल जेका हिकिड़ी समाजियात आहे उन सॼी ते असरु थिए थो। उनजे करे ॿारु नज़रअंदाज़ थियल रहियो आहे, अॻे ई रहियो आहे, पर हिन वक़्तु थोरो वधीक नज़रअंदाज़ थियल आहे, छाकाणि त दुनिया डोड़ जी दुनिया आहे। मार्केट माण्हू खे उतां नाकेली हणी गीलियो आहे जो कंहिं माण्हू खे न पोइते मुड़ी निहारण जी त घटि ई कोन्हे, पासे ते मुड़ी निहारण जी बि घटि ई कान्हे जो हू केॾांहुं निहारे त आख़िर मूला वसीला बि वधीक अहमियत वारा हूंदा, मुंहिंजो हीउ कमु बि अहमियत वारो हूंदो, पर उनखां वधीक अहमियत वारो मुंहिंजो ईंदड़ नसुल आहे जेको मुंहिंजे घर में पलिजे थो। मूंखे उनजी तरबियत करणी आहे, उनजी तरबियत मूंखां सवाइ ॿियो केरु न कंदो। माउ खां वधीक का बि माउ न आहे ॿार जी, पीउ खां वधीक को पीउ न आहे ॿार जो। इन ॻाल्हि न सम्झण जे करे जेका बेगानगी मुआशिरे में आहे, जेका मुआशिरे में हिकिड़ो वॾो हैजान आहे, हाइपर एक्टिवेशन आहे, उन एॾा मसइला पैदा कया आहिनि जिन जो ॿार बि वीचारो थिए थो, मुतासिर थिए थो। त मुआशिरो हिन वक़्तु चाइल्ड सेंटर्ड न आहे, ॿार ते माण्हुनि जो ध्यानु उहो न आहे जेको हुअणु खपे। ऐं ॿोली जे सिलसिले में त अञा ॿार ते वधीक ध्यानु हुअणु खपे। ॿार खे शऊरी तौर ते जीअं जीअं उनजी उमिरि थिए थी तीअं सेखारणु खपे। अॻे असां वटि जेको ॿोली सेखारण जो तरीक़ो हो उहो माउ खां शुरू थींदो, ऐं माउ हिन वक़्तु बि ॿार खे जेके पहिरियों शयूं सेखारे थी उहे आवाज़ी सूरत में आहिनि ऐं सोतियुनि जे सूरत में आहिनि। सोतीअ जी जेकॾहिं कंहिंखे वस्फ़ ॾिसणी हुजे त उहो माउ जॾहिं पंहिंजे थञ दायक ॿार खे जीअं ॻाल्हाए थी जिन आवाज़नि में, इहे सोती आहिनि। असां वटि माण्हू सोतियुनि जी वस्फ़ लिखनि था जेका अंग्रेज़ी किताबनि में लिखी पई आहे, उहा ठीकु आहे, अंग्रेज़ी जे ॿोलीअ ते त पंहिंजे जाइ ते लागू थिए थी, पर हर कंहिं ज़ुबान में फ़र्क़ु बि आहे। मिसाल अंग्रेज़ बी जेका इस्तेमालु करे थो या पी इस्तेमालु करे थो, पी इस्तेमालु टिनि हंधनि ते अलॻि नमूने सां करे थो। पेट में ॿिए नमूने कंदो, ॿिए कंहिं पैंट में ॿिए नमूने कंदो, पर असां वटि अञा इहो आवाज़ी सिरिश्तो या सोतियुनि जो सिरिश्तो थोरो मुख़्तलिफ़ आहे त माउ उनखे कीअं आवाज़ ॾिए थी ऐं उहा आवाज़ माउ उनखे जज़ब कराराए थी। खाराइण पीआरण उहे आवाज़ सभु सिधा आहिनि, इन नमूने सां आहिनि। उतां खां ॿोलीअ जो सिलसिलो शुरू थो थिए, पोइ थोरो जॾहिं अॻिते वधे थो त उनजा भाउ भेणूं ॿिया जेके ॿार जेके बि उन सां पाण में ॾे वठ में आहिनि उहे सभु उन ते कनि था। त असांजो जेको मादरी ॿोलीअ जो लफ़्ज़ इस्तलाह आहे उहो बि मादरी ॿोलीअ जे बजाए बाबाणी ॿोली हुअणु खपे। सॼो पेरेंटेज जी ॿोली आहे, उहा हिकिड़ी माउ जी बि कान्हे, माउ खां शुरू थी थिए। त ईअं उहो सोतियुनि जो इल्मु आहे, उन ते ध्यानु ॾिनो वञे त माउ उन ॿार खे, पंहिंजे ॿार खे छा थी सेखारे। आया माउ वटि टाइम आहे या हू ॿिए कंहिंजे हवाले करे वञे थी। नस्ल खे जे ईअं ॿिए जे हवाले करे वञिबो त पोइ त ॿोली तरक़ थी वेंदी। ॾाढी ख़ूबसूरत गुफ़्तगू साईं प्रोफेसर नूर अहमद जंजी साहब जी। बिल्कुलु हिकु हिकु लफ़्ज़ यादि करण जहिड़ो, सिखण जहिड़ो ऐं उनखे ज़िंदगीअ सां जोड़िजे त शायदि ज़िंदगी वधीक आसान थी पए। दोस्तो, असांजी गुफ़्तगू हले पई। असांजो मौज़ू आहे हथरादू ॾहाप जो दौरु ऐं असांजा ॿार। इन ते गुफ़्तगू जो सिलसिलो असां अॻिते वधाईंदासीं, पर नंढड़ी साईअ खां पोइ।